नाज़िन उस्मान शाहुड़ी में स्कूल इमारत की ज़बू हाली खिलाफ उस्तादनि शागिर्दनि एहतजाज कंदे नई इमारत की तामीर फर्नीचर समेत बुनियादी सहूलतूं फराहम करण की घुर कई आहे। रावा से पेश आहे सज्जाद हुसैन वसार जी रिपोर्ट। नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं उस्मान शाहुड़ीअ जे ॻोठ चनेसर चांडियो में, जिथे प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलतूं न हुअण खिलाफ़ उस्ताद ऐं शागिर्दनि जो एहतजाज। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं, हुन जो छा चवणु आहे। ना इतने वॉशरूम आ, ना पखा है, ना लाइट आ। रगो साईं असां ला छॾियो साईं ला कुर्सी काने, असां ला कुर्सी काने, का सहूलत काने असां ला। इमारत काने का असां के माना जाम सहूलत काने का जी। इलाही चक्कर ॿारनि जे मथां चापड़ो भी किरिया आहिनि, जाम माना सीमेंट किरियो आ, ॿारनि खे धक भी लॻा आहिनि। पक्का कोने, छा वॉशरूम कोने, नलका कोने, साईं ला कुर्सी कोने, असां ला बि कोने। बिल्डिंग सॼो किरण ते आहे, असांजे मथां चापट भरनि था। असांखे 2 छोकिरनि खे लॻा आहिनि धक। नलके जी ज़रूरत आहे, वॉशरूम जी आहे, पखे जी आहे ऐं कुर्सियुनि जी आहे। असां सिर्फ़ु हिकिड़ो टीचर आहियूं, हिकिड़ो खोट ते त हर शइ तव्हां पंहिंजे अखियुनि में तव्हां अॻियां आहे। हींअर त पखो आहे, लाइट कान्हे, हिते नलको कोन्हे, वॉशरूम कोन्हे, उन जी त असांखे सख़्तु ज़रूरत आहे। जीअं ई दर कोन्हे, उन करे जेका तमामु लाज़िमी शयूं आहिनि। बिल्डिंग सॼी ख़तमु आहे, उहे तव्हां ॾिसी सघो था। हा, चापड़ हिकिड़ो 2 चकर किरियो आहे, जंहिंमें जे सभु ॿार हिकिड़े ॿिए खे धक बि लॻो आहे। जीअं त नाज़रीन तव्हां उस्ताद ऐं शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं। हुननि टियों झंडो मरी ऐं डीओ वठण सां मुतालबो कयो आहे त असांखे स्कूल जी जेकी बिल्डिंग आहे ऐं फर्नीचर उहो मुहैया कयो वञे। कैमरा टीम सां गॾु सजाद हुसैन वसाण, मेहरान टीवी, उस्मान शाहुड़ी।